ठारो शामा ख़बर ईंदा हालूं त ईंदड़ ॾींहनि में नौशरो फिरोज ज़िले जी हदुनि मां गुज़रंदड़ सिंधु दरिया मां 3 लख क्यूसिक खां वधीक पाणी छॾियो वेंदो। आपाशी खाते पारां कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद के सिंधु दरिया जी हिफ़ाज़ती बंद SM बचाव डेम जे मुआइने दौरान ॾिनल ब्रीफिंग में वधीक ॿुधायो वियो त दरिया कोरीजा बन SM बचाव डेम ते कटाव शुरू करे छॾियो आहे, जेको नौशरो फिरोज ज़िले जी हदुनि में सिंधु दरिया जे 3 हसास हंधनि मां हिकु आहे, जंहिंजी ॾींहुं राति निगरानी कई पई वञे ऐं को बि ख़तरो नाहे। कमिश्नर लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई त मुमकिन ॿोॾ दौरान रिलीफ कैंपुनि जे तौर ते तइमीर थींदड़ इमारतुनि लाइ बहितर इंतज़ाम कया वञनि ऐं SM बचाव डेम ते पुलिस पोस्टूं क़ाइमु कयूं वञनि। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज मोहम्मद अरसलान सलीम पिण उन मौक़े ते मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।